शिकारपुर खां फ़कीर कमालदीन मक्सी जी रिपोर्ट। जी सिंध महा शिकारपुर पारां शिकारपुर में राकास बदमनी सिंधु दरिया ते धाड़े ऐं सिंध जी ज़मीननि जी ग़ैर क़ानूनी नीलामी ख़िलाफ़ महाज़ जे मरकज़ी अॻवान इमरान मंगीअ जी क़यादत में लाइब्रेरी चौक खां लेकदर बचाओ टावर ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। जलसे खे अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया ते गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां धाड़ा लॻी रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कॾहिं कालाबाग डैम त कॾहिं थल कैनाल कॾहिं अखोड़ी डैम जो रिंगट हलाए सिंधुअ खे सुकण जा हरबा हलाया पिया वञनि, पर सिंधी माण्हुनि जी सख़्त एहतजाज खां पोइ सभु रिंगट बंदि थिया। पर ताज़ो ज़रदारी जो आशीर्वाद सां अरसा खे ख़त्म करे सिंधुअ मां नवां कैनाल कढण जी तयारी कई वई। असीं महाज़ पारां सख़्त मुख़ालिफ़त कयूं था ऐं कैनाल कॾहिं बि ठाहिण न ॾिबा। ॿिए तरफ़ शिकारपुर जे वक़्तवाना ऐं वज़ीरिस्तान जो ॾेख ॾिए पई, पर पुलिस आदलिया ऐं हुक्मराननि जे का रट नज़र न पई अचे। आम शहरियुनि जी जान ऐं मालधाड़नि जे हथ वसा जेकी आए ॾींहुं ते मौसूम शहरनि खे फुरन ऐं अगवा था कनि। असीं शिकारपुर में अमन जो मुतालबो कयूं था। रैली खे जिस्कम अॻवान अब्दुल समी बिलाली, क़ौमी अवामी तहरीक जे रहनुमा इमदाद सोमरो, SUP अॻवान अब्दुल हलीम महर, बैरा मेडिकल अॻवान एजाज़ काके पोटो ज़ाहिद पहोड़, हिमायत इस्लामिया जे अमीर अब्दुल समी भट्टी, हकीम मोहब्बत ऐं जी सिंध महाज़ जी क़यादत मीर हकड़ो, वाजिद शेख, ज़ाहिद कांधरो, अर्ज़ मोहम्मद खोसो, आरिफ मंगी, हुमैर मीनानी, अब्दुल जब्बार शेख समेत शहरवासियुनि ऐं मग़विन जी वारसनि पिणु शिरकत कई।